नाज़रीन खबर न्यूज़ सिलसिलो जारी आहे। मटियारी ख़बर नाल मटियारी में 2 ॾींहं पहिरियां मटियारी वेझो सिंधु दरिया में बुॾल बेड़े जे वधीक 5 फ़ौतियुनि जा लाश मिली विया आहिनि, जिन मां 4 फ़ौतियुनि जे जनाज़े नमाज़ मटियारी वेझो कचे में दरगाह मेमन इस्माइल कुरैशी में अदा कई वई। अॼु मिलियल लाशनि में मसमात गुलज़ादी ज़ाल मीर हसन, मसमात शहज़ादी ज़ाल सिकंदर, काइमा ज़ाल पुनू ऐं 1 साला मासूम अहमद माची जे जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में वॾी तादाद में कोठाण शिरकत कई, जॾहिं त हेॾे वॾे साने ते फ़ौती जे जनाज़े नमाज़ में यूसी मटियारी जे चेयरमैन बचल जाखरेजो खां सिवा कंहिं बि चूंडियल नुमाइंदे, सियासी समाजी शख़्सियत या कंहिं बाला ऑफिसर शिरकत न कई। फ़ौती जी तदफ़ीन दरगाह मेमन शाह इस्माइल जे क़ब्रिस्तान में कई वई। वाज़े रहे त 2 ॾींहं पहिरियां तेज़ तूफ़ान सबबि सिंधु दरिया में माछी बिरादरी जे माण्हुनि जे ॿेड़ी कल्टी थियण सबबि 13 माण्हू ॿुॾी विया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।